वाले सोमनाथ वीरावल पावन भूमि जेका असांजे ज्योतिर्लिंग महादेव बाबा जी आहे उन धरतीअ ते इन प्यारी संगत सां गॾु वेठा आहियूं। मुंहिंजी माता हे हींअर असांजो अॼु साईं सॼा रिजवानी साहिब तव्हांजी संस्था जो परिचय ॾींदा ऐं तव्हांजी संस्था जे बारे में थोरी यादि कंदा। इन लाइ अनिल रिजवानी खे वेनिती था कयूं। उन खां अॻु साईं दीपक रोया जिन देश विदेश में त कार्यक्रम करे चुका आहिनि, पर उन खां एतिरो ज़रूरु चवणो पवंदो त तव्हां सिंधियुनि जे अंदरि अॼु जेका सिकत आहे, श्रद्धा, प्रेम ॾेखारे जेको जोश ॾेखारियो आहे, जेका चेतना एकता जो जेको तव्हां दर्शन करायो आहे, जेको तव्हां संगठन जो दर्शन करायो आहे, इन्हनि जुआननि, इन्हनि असांजे नेताउनि, इन्हनि असांजे अॻवाननि जेके जफ़ाकशियूं करे इन शहर जे अंदरि जेके मेला लॻाइनि था, सचमुच सौराष्ट्र जे अंदरि क़ाबिले तारीफ़ आहिनि ऐं उन्हनि खे असां माता रुक्मणी साहित्य कला फाउंडेशन तरफ़ां उन्हनि खे असीं नमस्कार कयूं था। तव्हां सभिनी जो अभिवादन कयूं था। आयो लाल कयो झूलेलाल। हींअर अनिल भाई परिचय ॾींदा। सिंधी वाणी ॿोली हिकिड़ी असांजी ॿोली, हिनखे मां कीअं विसारियां, हिंद जान ॾियण वारा जंहिंमें ॾिनी आहे मूंखे टींगे में माउ लोड़ी। क्या बात है। हिन सिंधियत लाइ किथे उल्हासनगर किथे वेरावल, हिन सिंधियत लाइ साईं जे नाल कई 20 तारीख़ खां वठी अलॻि अलॻि शहर में निस्वार्थ भाव सां पंहिंजो कीमती वक़्तु ॾेई करे घुमंदे घुमंदे अॼु पंहिंजे विरार में आया आहिनि। थोरो परिचय पाण खे हुअणु खपे कि किथां आया आहिनि, केरु महानुभाव आया आहिनि। पाण हुननि जी थोरी सुञाणप कंदासीं ऐं ताड़ियुनि सां हुननि जो ज़ोरदार स्वागत कंदासीं। रुक्मणी देवी सामाजिक संस्था उल्हासनगर तरफ़ सॼी टीम अॼु वेरावल में पंहिंजे विच में आयल आहे। जेके स्टेज ते विराजमान आहिनि लोक गायकार दीदी हीर रोहड़ा, अंतरराष्ट्रीय गायक राज माखीजा, गायक ऐं ऑर्गन कीबोर्ड ते ॻाइण वारा विमल भाई श्री, ऐं मेन सिंधी भाषा जेके मोटिवेशन लाइ जेके पाण हींअर ॿुधी रहिया आहियूं, जेके पंहिंजे विच में आहिनि, जेके समझो भाई पीले जग में चमकी रहा है, श्री दीपक भाई रोहड़ा, हिन टीम सां उल्हासनगर सां गॾु गॾु पंहिंजा सौराष्ट्र जा हिकु भाउ जेके मूड़ वेरावल जा हुआ पहिरों, हींअर जयपुर आहिनि, किशन भाई मूलचंदाणी, जोरदार तालियूं भाई।